तोड़े जो पाकिस्तान क्रिकेट जी टीम में सिंधी रांदीगरनि जी एतिरी शिरकत शमूलियत कान्हे, पर पोइ बि सिंध में हिनमहिल वाहिद तफ़रीह जो ज़रियो क्रिकेट ई आहे। मल ऐं कोॾी जे गुज़ारे वञण खां पोइ, ख़ात्मे खां पोइ हर हंधि हर शहर ॻोठ नंढनि नंढनि ॻोठनि में बि क्रिकेट ई खेॾी वञे थी। नौजवाननि में ॿारनि में घणे में घणो शौक़ु क्रिकेट जो ई आहे। घणो असरु आहे उनजो पूरे मुल्क में आहे, सॼी दुनिया में आहे। दुनिया में हूअं त जेकी पसंदीदा रांदि वॾी रांदि फुटबॉल ई आहे, पर हाणे क्रिकेट बि तेज़ी सां वधंदी वञे थी, पसंदि कई थी वञे। जिन मुल्कनि में न खेॾी वेंदी हुई उते बि रांदि खेॾी वञे थी। ऐं असरु आहे मीडिया जो, टीवी चैनलनि ते, पाकिस्तान जे चैनलनि ते मीडिया ते क्रिकेट ई छायल आहे, त ॿारनि जे ज़हननि में बि इहा ई आहे। पोइ क्रिकेट शाम जे टाइम ते क्रिकेट ई तफ़रीह आहे, पर उनमें थोरो घणो हाणे फ़र्क़ु अची वियो आहे। जो हार्ड बॉल हुयो अॻु में, जंहिंखे लेदर बि चयो वेंदो हो, उन जी रांदि घणी हुई। हाणे वरी उन जी जाइ ते टेनिस बॉल वालारी आहे, छो जो हुन रांदि में ख़र्चु घणो आहे, बॉल महांगो आहे, बेटूं महांगियूं, सामान महांगो, ऐं महांगाई जे वधण जे करे, सामान जे महांगे थियण जे करे, ॿियो हे सामान सस्तो बि आहे, आसान सहूलियत वारो बि आहे। हिन में घणे सामान वठण जी ज़रूरत ई कोन्हे, पर बैट बॉल खणी बीही रहनि था। स्टम्प जेके हुया उहो काठ जा मिलंदा आहिनि, पर हाणे हुनजी जाइ ते घणी शयूं लोहियूं प्लेटूं या लोही का शयूं ठाहियूं, हथ जूं कई, बसि माण्हू सभु केरु बीठो आहे, जो टूर्नामेंटूं थियनि थियूं। ख़ासि तौर ते रमज़ान मुबारक में वरी वॾनि शहरनि में कराची हैदराबाद में त राति जो रमज़ान मुबारक टूर्नामेंट वरी सॼी राति हले थी, उहो वेंदे सहरी जे टाइम ताईं। सो क्रिकेट जो जुनून तमामु घणो आहे असांजे मुल्क में, पाकिस्तान में टैलेंट बि तमामु घणो आहे, पर सिफ़ारिश रिश्वत ऐं ॿियनि सबबनि जे करे काफ़ी रांदीगर रहिजी वञनि था ऐं के पहुचनि था। मेरिट त कंहिं बि शोबे में कान्हे, पर क्रिकेट में बि कान्हे, उनजे करे बि के पंहिंजो शौक़ु पूरो नथा करे सघनि, पर रांदि खेॾी वञे थी। उनखां अलावा जेकी उन्हनि खे सहूलियतूं या हिमत अफ़ज़ाई चइजे सिंध जे हवाले सां, ॻोठनि जे हवाले सां, ॿहिराड़ियुनि जे हवाले सां, उनजी सपोर्ट जेकी आहे उहा कान्हे। मतिलबु इंतिज़ामिया जे तरफ़ां, डिप्टी कमिश्नर जे तरफ़ां या ज़िले ते जेके ऑफिसर वेठा आहिनि, उन्हनि वटि स्पोर्ट्स फंड अचनि था, उहे हेठि ताईं नथा पहुचनि। स्कूलनि कॉलेजनि में टीमूं ठहणु खपनि, स्कूल में कॉलेज में उनजी सपोर्ट हिमायत हुजे, पर सामान जो मसइलो आहे, ख़र्च ख़राजात जा मसइला आहिनि, उन्हनि जी माली तौर ते एतिरी मदद नथी थिए इंतिज़ामिया जे तरफ़ां, ज़िले इंतिज़ामिया जे तरफ़ां या मक़ामी इंतिज़ामिया जेकी आहे। हाणे जे टाउन कमेटी आहे, उनजी सुठा फंड आहिनि, लेकिन टाउन कमेटी जे तरफ़ां रांदीगरनि जी हिमत अफ़ज़ाई, टीमुनि जी सामान जे सिलसिले में उन्हनि जी मदद थिए त उन्हनि जे लाइ बहितरु थींदो। छो जो सामान बि अॼुकल्ह इहो बि टेनिस जेकी क्रिकेट खेॾी वञे थी, इहो सामान बि महांगो थो थो वञे। पंहिंजी 50-100 ते बेटी हाणे उहे 500-700 रुपया बेट थी वई आहे। सो हाणे इहो सस्तो जेको हुयो सामान, हुन हार्ड बॉल खे छॾे करे लेदर बॉल जी क्रिकेट त तक़रीबन सिंध मां ख़तमु थी वई आहे। कुझु वॾनि शहरनि में आहे, बाक़ी हेठी सतह ते त बिल्कुलु ख़तमु आहे। त इहा जेकी टेनिस रांदि आहे, इन्हनि जी बि हिमत अफ़ज़ाई जेके तफ़रीह त आहे। अॻे शाम जो टाइम जंहिंमहिल शाम जो थींदो ॻोठनि में, कोॾी जी रांदि थी वेंदी, ऐं मल बि, पर घणे क़दुरु वरी कोॾी। सो सभु केरु शाम जो माण्हू मैदाननि ते ईंदो हो ऐं इहा मज़ो ॾिसंदो हो, पर उहा कोॾी बि माण्हू मरी ख़तमु थी विया। वरी नओं नसुल जो शौक़ु जेको हुयो उहो क्रिकेट ॾांहुं घणो थी वियो, त उनजो मल या कोॾी ॾांहुं रहियो, अहिड़ो शौक़ु रहियो कोन, तवजो रहियो कोन, सभु कंहिं क्रिकेट जो पासो वरितो। सो उनजी हिमत अफ़ज़ाई थिए भली। हाणे टीम में पाकिस्तान में न खेॾनि या इंटरनेशनल ते न, पर हिकिड़ो तफ़रीह जो ज़रियो आहे, मज़ो आहे, मुहबत आहे। इन सां अमन इतिहाद जे हवाले सां बि रांदि तमामु ज़रूरी आहे। सिहतमंद मुआशिरे ठहंदो ई जन सिहतमंद ज़हन हुजे, सिहतमंद जिस्म हुजे। सो सिहतमंद जे लाइ रांदि ज़रूरी आहे, वर्ज़िश ज़रूरी आहे, त रांदियूं थियणु खपनि। हुनजी हिमत अफ़ज़ाई बि, रांदियूं त हाणे तमामु घणियूं आहिनि, वॉलीबॉल बि आहे, उहा बि खेॾी वञे थी 2 नंबर ते, पर पहिरें नंबर ते ॼण क्रिकेट थी अचे, जंहिंजो जुनून ऐं शौक़ु तमामु घणो आहे।
त उनजी टाउन कमेटी जे तरफ़ां हिमत अफ़ज़ाई थिए, ज़िले इंतिज़ामिया DC SSP जे तरफ़ां हिमत अफ़ज़ाई थियणु खपे। उन्हनि जूं टूर्नामेंट्स कराइणु खपनि उन्हनि खे, या ॻोठ या शहर या जेके मुअज़्ज़िज़ माण्हू आहिनि, सरहंदी वारा माण्हू आहिनि, उन्हनि खे बि उहो उन्हनि जी मदद करणु खपे त टूर्नामेंटूं वग़ैरह थियनि। उन सां वास्ता तालुकात परे परे खां रांदीगर अचनि था, मिलनि था, ऐं हिकिड़ो अमन मोहबत मुख़्तलिफ़ बिरादरनि जूं ज़ातियुनि जा रांदीगर जेके आहिनि हिकु टीम में शामिलु आहिनि, त उन में बि हुननि जी पाण में मोहबत अमन ऐं बदी थींदो आहे। जेको अफ़रा तफ़री जो जहान आहे, झेड़नि झगड़नि जो, क़बीलाई तकरारनि जो, इन खे मुंहुं ॾियण जे लाइ हिकु जेको तालीम तमामु ज़रूरी आहे, लाइब्रेरियूं ज़रूरी आहिनि, किताब ज़रूरी आहिनि, इल्मु ज़रूरी आहे। उन सां गॾोगॾु रांदियूं बि ज़रूरी आहिनि, तफ़रीह जा जेके मौक़ा हूंदा, रांदियुनि जा मौक़ा हूंदा, इन सां बि इन्हनि क़बाइली झेड़नि बिरादरी तकरारनि खे ख़तमु करे सघिजे थो। पाण में हिकिड़ा नौजवान गॾु हूंदा कंहिं टीम जे अंदरि त उन्हनि में नफ़रतूं घटि हूंदियूं। सो आहे महांगाई तमामु घणी आहे, सामान तमामु घणो महांगो आहे। क्रिकेट वारो जेको टेनिस रांदि वारो बि महांगो थी वियो आहे, त उनजी सपोर्ट ज़रूरु थियणु खपे। जेके फंड थियनि था ऐं डिप्टी कमिश्नर वटि या ॿियनि इदारनि वटि, स्पोर्ट्स बोर्ड ज़िले ते बि आहिनि, उन फंड अचनि था, त उन्हनि जो सही तरीक़े सां इस्तेमालु थियणु खपे। ऐं ख़ुदि नौजवान जेके रांदीगर आहिनि, जेके टीमूं टूर्नामेंट वग़ैरह कराइनि था, उहे बि अॼुकल्ह जीअं फेसबुक आहे, सोशल मीडिया जो जहान आहे, उनखे इस्तेमालु करे उन्हनि खां फंड वठी सघनि था, त भाउ असां टूर्नामेंट करायूं था, असां वटि रांदियूं थियनि थियूं, पर का उनजी मदद नथी थिए। त DC ताईं इहो आवाज़ु पहुची सघे थो, सूबे ताईं वज़ीर आला ताईं पहुची सघे थो। त नौजवाननि खे पंहिंजो आवाज़ु इन सोशल मीडिया जे ज़रिए पंहिंजे डिप्टी कमिश्नर ताईं, टाउन चेयरमैन ताईं या सूबाई हुकूमत ताईं पहुचाइणु खपे, त उन्हनि जी बिल्कुलु मदद थियण बि खपे। हिकु सबबु माली मदद हिकु इहा उनजी थियणु खपे, जीअं रांदियुनि में सुठे नमूने सां हिसो वठी सघनि। ॿियो हिते जेके ग्राउंड आहिनि उहे तमामु घटि थींदा था वञनि। अॻु में त घणा प्लाट हूंदा हुया माण्हुनि जा ज़ाती, जिते रांदियूं थींदियूं हुयूं, पर जीअं आबादी वधे थी, पोइ विरासत थिए थी त ॿाहिरनि में प्लाटनि जी या ज़मीन जी, त उन में बि जेको आहे सभु के रांदि जा जेके प्लाट शहरनि ॻोठनि में घणा हुया, उते जॻहूं दुकान सभु केरु कारोबार जे हिसाब सां ठाहींदो थो वञे। त उहो प्लाट जिते क्रिकेट खेॾंदा, त हाणे उते घर दुकान ठही आहे। सरकारी जेके मैदान आहिनि, उन्हनि ते वॾेरनि जा बाअसर ताक़तवर माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि। हाणे जेके मुक़ामनि ऐं क़ब्रस्ताननि ते कब्ज़ा कनि था, उहो मैदान खे कीअं छॾींदा। त रांदियुनि जे मैदान जेके आहिनि, सरकारी मैदान आहिनि, प्लाट आहिनि, उन्हनि ते ई बाअसर माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि, त उहे कब्ज़ा बि छॾाइणु खपनि इंतिज़ामिया खे। उन्हनि खे उहो ग्राउंड जे लाइ मख़सूसु करणु खपे। भाई रांदि जो ग्राउंड आहे, उहो कब्ज़नि जे करे रांदि जा मैदान बि जेको आहे सो मुहैया न आहिनि एतिरा जेतिरा थियणु खपनि। इहे बि तमामु घणियूं ॾुखियायूं आहिनि रांदि जे हवाले सां, तरक़ी जे हवाले सां। जेकॾहिं ग्राउंड घणा हूंदा त उन ते रांदि बि थींदी, पर अॼुकल्ह सभु कंहिंखे रुॻो कब्ज़नि जी लॻी पई आहे, मुक़ामनि ते कब्ज़ा, सरकारी मैदाननि ते कब्ज़ा, खॾुनि तलाउनि ते, ढंढनि ते कब्ज़ा, रुॻो कब्ज़ा ई कब्ज़ा आहिनि। हर कंहिंजी रुॻो नियत ई कब्ज़े जी, ज़हनियत ई जेको आहे सो फ़िरौनियत थी वई आहे। रुॻो हर शइ कब्ज़े जी, ॼण ख़बर पई खई वेंदो एॾो प्लाट, या हुनखे काॾे कंदो। रूस जी हिकिड़ी कहाणी बि आहे, इंसान खे केतिरी ज़मीन खपे। सो हुन ज़बरदस्त कहाणी आहे, हुते सिंधी में वरी PTV जे पुराणे ज़माने में नाटक रंग में ड्रामो बि ठहियो हुयो, त माण्हू खे केतिरी ज़मीन खपे। सो खपे त इहा ई जेका 5-6 फुट खपे। हुनजो नतीजो त इहो ई कहाणी जो निकिरे थो। बाक़ी हुनखे त हवस हिर्स अबच घणी आहे हुन कहाणीअ जे अंदरि। चए थो समूरी ज़मीन मुंहिंजी हुजे, सभिनी ते पोइ लीको थो कढे। जीअं पुराणे ज़माने में हूंदो आहे, बादशाह या को चवंदो आहे घोड़े ते चढ़ी तूं निकुर, सिज लथे वापसि मोटे, जेसि ताईं तूं जेको आहे निशान हणी आईं, समूरी ज़मीन तुंहिंजी आहे। पोइ जंहिंमहिल सिज लथे जो वापसि मोटंदो त घोड़े तां किरी पह करे हेठि किरी पवंदो, बेहोश थींदो। त हुन रूसी कहाणी में बि ईअं ई थिए थो। हुनखे चए थो वञे भाई तूं लीको कढ, पोइ सिज लहण खां पहिरियां हिते अची वापसि पहुचंदे, जीअं सिज लहंदो जेसि ताईं तूं लीको कढी आहीं, समूरी ज़मीन तुंहिंजी आहे। सो हमराह लठ खणी लीको कढणु शुरू करे थो, ॾिसे थो हाणे सिज अञा मथे आहे, अञा माना घणो पियो आहे, वञा थो अॻिते वधंदो, पोइ सम्झ हाणे बसि सिज लहण ते आहे, तूं वापसि मोटे थो। पोइ जीअं ई वापसि मोटी हुन जाइ ते पहुचे थो जिते हुनजो लीके जी शुरूआति थी हुई, उते ई जेको आहे सो वञी बेहोश थी किरी पए थो, उते ई मरी थो वञे। पोइ जेके मथां बीठल आहे चए थो बसि हिनखे एतिरी ज़मीन खपे। सो ज़मीन त एतिरी ई खपे, पर फ़िलहालु त हाणे सभु केरु चए थो त समूरी ज़मीन जेको आहे सो मुंहिंजी हुजणु खपे।
सो ज़मीनुनि ते प्लाटनि ते जेके कब्ज़ा आहिनि उहे छॾाइणु खपनि, जो रांदि जा मैदान थियणु खपनि त नौजवाननि खे हिकिड़ो सहूलियतूं थियनि रांदि जूं, ॿियो माली मदद उन्हनि जी जेका सो थियणु खपे। बाक़ी हाणे मथे सिलेक्शन तो आहे वरी अलॻि हिकिड़ो, हाणे तो पाण में ई पिया था विढ़नि, होॾे ई मथे वॾा जहिड़ा आहिनि सिलेक्शन ते, जे क़ाबिल महिनती रांदीगर आहिनि उहे टीम खां ॿाहिरि वेठा आहिनि। उहो त हालत तव्हां पाकिस्तान जी क्रिकेट टीम जी ॾिसो था हिन वक़्तु जेकी आहे, पोइ मेरिट न हुजण जे करे, सिफ़ारिश हुजण जे करे हाणे हुननि जा पंहिंजा ई जेके अहल रांदीगर आहिनि उहे ई ॿाहिरि वेठा आहिनि, त सिंधी खे मथे कीअं आणींदा। सो भली होॾां सिलेक्शन थिए या न थिए उहो त अलॻि मसइलो आहे, पर हिते पंहिंजी हिकिड़ी तफ़रीह आहे, पंहिंजो हिकिड़ो मज़ो आहे, हिकिड़ो अमुन आहे, इतिहाद आहे। पोइ रांदि जे ज़रिए जेकॾहिं इतिहाद अमुन थिए थो, मुहबत थिए थी, ऐं बिरादरनि जा जहिड़ा क़बीलाई तकरार ख़तमु थियनि था त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं ख़ासि तौर ते हिनखे त इंतिज़ामिया खे त हिनजी घणी सरपरस्ती करणु खपे। ख़ासि तौर ते डिप्टी कमिश्नर SSP जेके ज़िले जा मालिक आहिनि, तमामु घणा अख़्तियारात उन्हनि वटि आहिनि, पर हिन वक़्तु ईअं थो लॻे ॼण उन्हनि वटि के अख़्तियार ई कोन्हनि। पोइ पाण ख़ुदि ग़रीबनि जी औलाद आहे, हे ॾिसंदा फेसबुक ते ॾिसंदा हुआ फलाणे हारी जो पुटु असिस्टेंट कमिश्नर थियो, फलाणो थियो, टीर थियो, वॾियूं मुबारकबादियूं ईंदियूं, पर साॻियो उन्हनि जो हिसो थी था वञनि सिस्टम जा, ऐं को बि मोहम्मद हाशिम मेमन जहिड़ो जेको आहे सो कामो रोपेदा नथो थिए। बहरहाल जेकॾहिं उनजी मदद हिमायत कंदा त इहो नौजवाननि जे लाइ भलो थींदो, मुआशिरे जे लाइ भलो थींदो, छो जो इन सां अमुन इतिहाद थींदो। जेतिरे क़दुरु थी सघे उहे नफ़रतूं ख़तमु थियणु खपनि, ख़ासि तौर ते रांदियुनि जे ज़रिए ऐं लाइब्रेरियुनि जे ज़रिए लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं वञनि। हाणे जीअं ॾिसूं था त एहतिजाज थियनि था टाउन कमेटी चेयरमैन जे ख़िलाफ़ु जिथे किथे, त बाबा गेटनि जी सफ़ाई नथी थिए, नालियुनि जी सफ़ाई नथी थिए, स्ट्रीट लाइट न आहे, पर लाइब्रेरी जे लाइ को बि एहतिजाज नथो करे त को असांजे शहर में लाइब्रेरी क़ाइमु कयो, किताब हुजनि, अख़बारूं हुजनि, नौजवाननि जे लाइ हिकिड़ो तफ़रीह जो हिकिड़ो सामान हुजे, मुतालो, इल्मु, तालीम वॾी ॻाल्हि आहे, इल्मु वॾी ॻाल्हि आहे। ख़ासि तौर ते जिते जिते सिंधियत बि सघनि जा यूनिट आहिनि जिन शहरनि में, उन्हनि खे त हिन सिलसिले में जदोजहद करणु खपे, एहतिजाज करणु खपे, चेयरमैन सां मिलणु खपे त बाबा हिते असां वटि लाइब्रेरी क़ाइमु कजे। जेकॾहिं वॾे पैमाने ते लाइब्रेरी क़ाइमु नथा कनि, हिकिड़ा ॿ दुकान मसवाड़ ते वठी हुनखे बि लाइब्रेरी क़ाइमु करे सघिजे थी। इहो त को वॾो मसइलो कोन्हे त पाण वॾी हिकिड़ी इमारत ठाहिजे, बिल्डिंग ठाहिजे शानदार, शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी जीअं लाड़काणे में आहे। भई ईअं नथा ठाहे सघो त हर शहर ॻोठ में दुकान त मसवाड़ ते मिलनि था, पोइ ॿ दुकान मसवाड़ ते वठी जंहिंजो ख़ाली प्लाट हुजे हुनखे चओ ॿ दुकान साईं गॾे ठाहे ॾे, तोखे असां मसवाड़ ॾींदासीं। सो इहो त को एॾो वॾो मसइलो कोन्हे जो हल न थी सघे। हुनजे लाइ बि हाणे नंढनि नंढनि शयुनि जे लाइ बि माण्हू जदोजहद करे। इहो त ख़ुदि जेको आहे सोचे, जेके चेयरमैन आहिनि उन्हनि खे बि सोचणु खपे त असां पंहिंजे शहर जे लाइ के भलाई जा कमु करे वञूं, जंहिंजे करे असांखे यादि कयो वञे।